जय सच्चिदानंद आयो लाल सभई चर्च झूलेलाल। हेलो दोस्तों, मां आहियां सुनीता कोतवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं। त ॾिसो, इहो आहे असांजो सिंधी ड्राई फ्रूट जो वड़ो, जेको तमामु टेस्टी त हूंदो ई आहे, गॾो गॾु ॾाढो पौष्टिक बि हूंदो आहे। छो जो त असां हिन में ॾाढा ड्राई फ्रूट विझी करे जेको आहे न खसखस सभु विझी ठाहींदा आहियूं, त ॾाढो ई टेस्टी क्रिस्पी करारो सो तयारु थींदो आहे। त अचो त इन वड़े जी रेसिपी स्टार्ट कयूं। त सभिनि खां पहले हिकु पैन में मां 1 चमचो घी खयो ऐं हिन घी में असां सभु ड्राई फ्रूट पहले भुनंदासीं। त चाहो त ड्राई फ्रूट खे बिना घी जे ड्राई रोस्ट बि करे था सघो। ऐं हाणे मां हिन में विधमि 20-25 बादामियूं, जंहिंखे मां नंढे नंढे टुकड़नि में कटे करे पहले ई रखियो। त चाहो त बादामियुनि जा 2 अध बि कटे करे विझी था सघो। ऐं हाणे हिन में मां विधा 20-25 काजू, जेके नंढे नंढे टुकड़नि में मां कटे रखियो। त चाहो त काजुनि खे बि 2 अध तक करे विझी था सघो। ऐं हाणे हिते 15-20 पिस्ता खया आहिनि मां, जेके नंढे नंढे टुकड़नि में कटे करे रखियो पहले ई। ऐं हिन पूरे ड्राई फ्रूट खे तव्हांखे सफ़ा सिम ते जेको आहे न 4-5 मिंट सुठे सां भुनणो अथव। गैस जो फ्लेम फुल बिल्कुलु न कजो। ऐं हाणे हिते 15-20 चिप्स हिन प्रकार सां मां जेका न ॾूंघी ई कटे करे रखी उहा विधी आहे। ऐं ॾूंघीअ खे विझण खां पोइ थोरो सो भुनंदासीं। ऐं हाणे मां हिन में विधुमि थोरी सी सौंफ, 1/4 टीस्पून, ज़्यादा न, सौंफ ॾाढो सुठो सवादु ईंदो आहे। ऐं हाणे मां हिन में विधुमि 2 चमचा भरे करे खसखस सां वड़े में ॾाढो सुठो सवादु ईंदो आहे ऐं पौष्टिक बि ॾाढी हूंदी आहे खसखस। ऐं हाणे हिते 10 खां 12 कारा मिर्च विधा। त चाहो त कारा मिर्च हिन में न बि विझो या फिर पाउडर विझो कारे मिर्च जो, ऐं या त दरदरो कुटे करे विझो, ॾाढो सुठो सवादु ईंदो आहे कारे मिर्च जो। ऐं जेकर तव्हांखे पसंदि कान्हनि त तव्हां भले न विझो। ऐं तव्हां चाहो त हिन में लॻभॻि 2 चुटकी जीरो बि विझी था सघो। मां जीरो न विधो आहे, सिर्फ़ु सौंफ विधी आहे। ऐं स्लो फ्लेम ते हिन पूरे ड्राई फ्रूट खे सुठे सां भुनी करे हिकु प्लेट में कढी अलॻि कयो। हाणे उन ई पैन में मां 1 चमचो घी विधुमि। तव्हां बिना घी जे बि हे पूरो वड़ो ठाहे था सघो, पर घी विझण सां सुठी शाइनिंग ईंदी आहे वड़े में। ऐं हाणे हिते 1 कोप खंडु विधमि मां। ऐं खंड खे तव्हांखे सफ़ा सिम ते जेको आहे न हिन में सुठे सां पकाइणी अथव, जीअं खंड पूरी रिझी वञे ऐं खंड जी सुठी चाशनी तयारु थी वञे। वैसे त तव्हां हे पूरो वड़ो बिना घी तेल जे ठाहे था सघो, बट घी विझण सां जेको आहे न वड़े में सुठी जेका आहे न शाइन ईंदी आहे। ऐं ड्राई फ्रूट बि था चाहो त बिना घी जे ड्राई रोस्ट करे यूज़ कयो। ऐं खंड बि जे था चाहो त बिना घी जे डायरेक्ट पिघलाए था सघो। पर थोरो सो घी जॾहिं असां विझंदा आहियूं न त ड्राई फ्रूट ऐं खंड में वड़े में सुठी जेका आहे न रंगत ऐं ख़ुशबू ईंदी आहे ऐं ॾिसण में बि ॾाढो सुहिणो लॻंदो आहे। त हाणे ॾिसो हिते जेका आहे खंड सुठे सां रिझी वई आहे। हिनखे थोरी देरि अञा असां जेको आहे न पकाईंदासीं, लेकिन सिम ते ई जेको आहे न इहे खंड रिझाइणी अथव। तव्हां फुल ते बिल्कुलु न कजो, उन ते जल्दी खंड थी वेंदी, पर खंड सड़ण जी चांस हूंदी आहे ऐं उन में जेको आहे न वड़े में सुठो सवादु पोइ न ईंदो आहे। त सफ़ा स्लो ते त सुठे सां जेका आहे न खंड जीअं रिझी वञे ऐं ॾिसो हिन प्रकार सां थोरी सी खंड जो कलर जेको आहे न सुनहरो थी वञे, उन खां पोइ भुॻल जेको ड्राई फ्रूट आहे उहो तव्हां हिते विझी छॾो। हिन ड्राई फ्रूट खे हाणे विझण खां पोइ तव्हां सुठे सां कयो मिक्स। ऐं हिते मां विधुमि 1/4 टीस्पून इलायची जो पाउडर। इलायची जो पाउडर बि ऑप्शनल आहे, तव्हां चाहो त विझो, चाहो त स्किप बि करे था सघो, पर ॾाढी सुठी जेका आहे न ख़ुशबू ईंदी आहे इलायची पाउडर सां। ऐं हाणे हिकु प्लेट में मां जेको आहे न थोरो सो घी लॻाए रखियो ऐं उन में हिन वड़े जो मिक्सचर विझंदमि। ऐं हिन प्रकार सां हिन पूरे वड़े मिक्सचर खे तव्हां चमचे सां फैलाए वठो। हिन वड़े में जेतिरी बि तव्हां खंडु खणंदव तव्हांखे जेको आहे न ड्राई फ्रूट ओतिरो ई खणणो आहे। जीअं मां हिते 200 ग्राम खंडु कई ऐं ड्राई फ्रूट बि मुंहिंजा जेके आहिनि लॻभॻि 200 ग्राम आहिनि। थोरो घणो तव्हां ड्राई फ्रूट घटि वधि करे था सघो, बट मोटो हिन जो जेको हिसाबु आहे न जेतिरी खंडु ओतिरा ड्राई फ्रूट। ऐं ड्राई फ्रूट में बि तव्हां पंहिंजी पसंदि जा घटि वधि करे था सघो, लाइक अगरि तव्हांखे खपे त बादामियूं वधीक खणो, काजू घटि,
या पिस्ता घटि त काजू वधीक उन हिसाब सां। ऐं हाणे हिन में गरम गरम में ई जंहिं बि शेप में तव्हांखे वड़ो खपे त उहो शेप हिनखे ॾेई छॾो, ताकी जॾहिं इहो वड़ो सुके त असां हिनखे जेको आहे न ईज़ीली कट करे सघूं। त ॾिसो मां हिनखे जेको आहे न हिन प्रकार सां शेप ॾेई करे हिन वड़े खे कलाकु खनि थधो थियण लाइ छॾे ॾींदमि। त कलाक खां पोइ ॾिसो असांजो वड़ो जेको आहे न सुठे सां सेट थी वियो आहे। ॾिसो हिकु ईज़ीली जेको आहे न प्लेट मां हीअं अलॻि थी वेंदो आहे। बिल्कुलु काई बि डिफ़िकल्टी न थींदी आहे, प्लेट मां हिकदमि सां अलॻि थी करे जेको आहे न वड़ो निकिरी वियो ऐं ॾाढो ई ॾिसो टेस्टी ठहियो आहे, क्रिस्पी आहे, ईज़ीली जेको आहे न हिन हीअं हिन प्रकार सां टुकड़ा बि थी वेंदा आहिनि। ॾिसो मां तव्हांखे हिकु पीस जेको आहे न हिते हिकिड़ो कटे थी ॾेखारियांव। हिन प्रकार सां जेको आहे न ईज़ीली हे वड़ो कट थी वेंदो आहे ऐं खाइण में बि ॾाढो स्वादिष्ट हूंदो आहे। त फ्रेंड्स कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी ॿुधाइजो। ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहली बार आया त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो।